चलेगा नहीं चलेगा, We want है हक हमारा, हम छीन के लेंगे। कोविड डॉक्टर्स फोरम पारां नौकरियुनि ते पको न करण, रिस्क अलाउंस ऐं रहियल पघारूं न ॾियण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी कैंप क़ाइम कई वई। उन मौके ते कोविड डॉक्टर्स फोरम जे अॻुवाणनि डॉक्टर हमीद मुग़ल, डॉक्टर बेनज़ीर, डॉक्टर बख्तावर, डॉक्टर शाज़िया ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत कोरोना जी वबा जी रोकथाम में संजीदा नज़र नथी अचे, जंहिंजो वाक़ई में सबूत कोविड डॉक्टरनि खे वक़्त ते पघारूं न मिलण ऐं उन्हनि खे पको न करण लाइ के बि इंतज़ाम न करण आहे। अॼु इहो एहतिजाज जेको आहे उहो डॉक्टरनि जी बेसिक राइट्स लाइ कयो वियो आहे, जंहिंमें असांखे पको ऐं मुस्तक़िल करण जे लाइ इहो एहतिजाज आहे। ॿियो असांजी वजह इहा आहे कि असांखे रिस्क अलाउंस मिलियो वञे, असांखे अञा ताईं पघारूं न आहिनि मिलियूं, उहे ॾिनियूं वञनि ऐं जेके असांजा बुनियादी हक़ आहिनि उहे त असांखे ॾिना वञनि। उन वक़्त में डॉक्टरनि साथ ॾिनो, पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो, कंहिंजे मथां एहसान न कयो। उन वक़्त में पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो जंहिं वक़्त में इदारनि मां डिपार्टमेंट्स मां माण्हू नौकरियूं करण लाइ तयारु कोन हूंदा हुआ, इस्पतालनि में माण्हू वञण लाइ तयारु कोन हूंदा हुआ, पर डॉक्टर उन लाइ वेठो हूंदो कि अचो असां तव्हांजो इलाजु कयूं। पर अॼु असांखे इहो सलो थो मिले त असां ॾींहुं राति कमु बि कयूं था ऐं अॼु पंहिंजे घर जे इख़राजात जी वजह सां मजबूर थी करे हिते ग्राउंड ते वेठा आहियूं। हमें रेगुलराइज किया जाए और हमें रिस्क अलाउंस दिया जाए, क्योंकि जो मुश्किल वक्त में है ना, सिंध गवर्नमेंट को हम ही डॉक्टर्स काम आए हैं जी। हम यही चाह रहे हैं कि हमें अपना हक दिया जाए। हम सबसे पहले यही मुतालबा करना चाह रहे हैं कि हमें रेगुलराइज किया जाए और हमारा रिस्क अलाउंस हमें दिया जाए, और हम जो हमारे जो न्यू डॉक्टर्स अपॉइंट हुए हैं उनको भी जो है वो पे दी जाए। उन वक्त असां कम आयासीं जॾहिं केर बि अॻियां न पिया आयो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, एज़ अ फीमेल असांखे वैसे ई जॉब लाइ एॾा चैलेंजिस फेस करणा पवंदा आहिनि, वरी कोविड में अचण लाइ त असांखे इन खां वधीक चैलेंजिस फेस करणा पिया। असांजी बि फैमिली आहे, असांजा नंढा ॿार आहिनि, असां उहे पंहिंजी फैमिली रिस्क ते छॾे अचूं था, त असांजो पहिरियों हक़ आहे रिस्क अलाउंस जो, जेको असांखे ॾिनो वञे। हम उस वक्त आए थे इस जॉब में जब कोई भी आना पसंद नहीं कर रहा था, सब लोग डर के भाग रहे थे। हमारे पेरेंट्स ने हमें परमिशन दी और हम फ्रंट लाइन पर इस जंग के खिलाफ लड़ने के लिए आए और अपने मरीजों की हमने खिदमत शुरू कर दी। हमारे 5-6 एजेंडा है, उसमें सबसे पहले रेगुलराइजेशन करना चाहिए, रिस्क अलाउंस देना चाहिए जो कि रोक दिया है, रिलीज आवर पे फॉर न्यू अपॉइंटमेंट्स वालों को भी देना चाहिए। दूसरी बात यह है कि हमने बहुत यहाँ मेहनत की, लेकिन हमें इस हद तक आना नहीं चाहिए था, क्योंकि हमारे हुकूमत को खुद ही रेगुलराइज करना चाहिए था, तनख्वाहें नहीं रोकनी चाहिए थी। ये एक बहुत बड़ा इन्होंने जो है मरीजों के साथ और डॉक्टर के साथ जुल्म किया है। इसको फौरी तौर पर सैलरी रिलीज करनी चाहिए और रेगुलराइज करना चाहिए। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।